अलामा आया काज़ी जो असल नालो इमदाद अली काज़ी वल्द इमाम अली काज़ी हो। पाण सिंधी अदब ऐं सकाफ़त, इल्म ऐं फ़न, तहज़ीब ऐं तमदुन जो पारकू ऐं जलालुल क़दर मुफ़क्किर ऐं सिंध जो मायानाज़ अदीब थी गुज़रियो आहे। संदसि वॾा अंसारी ख़ानदान मां असल पाट शहर ज़िले दादू जा वेठल हुआ। अलामा साहब जो वालिद नौकरीअ सांगे हैदराबाद में रहंदो हो, जिते 18 अप्रैल 1886 ईस्वीअ ते अलामा आया काज़ी जी विलादत थी। अलामा साहब इब्तिदाई तालीम मियाँ अब्दुल अज़ीज़ वटि हासिल कई, जंहिंखां क़ुरान शरीफ़ ऐं फ़ारसीअ जी तालीम वरिताई। पाण कुझु वक़्तु स्कूल में पढ़ियो ऐं पोइ ख़ानगी तौरु पढ़ी सिंधी फाइनल 1904 ईस्वीअ में ऐं मैट्रिक 1905 ईस्वीअ में पास कयनि। 1907 ईस्वीअ में विलायत वियो, जिते लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स ऐं किंग्स कॉलेज लंडन में इक़्तिसादियात ऐं नफ़्सियात जे तालीम हासिल कई। फ़िलासफ़ी डॉक्टर अर्नोल्ड वटि पढ़ियो। 1910 ईस्वीअ में जर्मनी वियो, जिते एल्सा नाले हिकु जर्मन ख़ातून सां शादी कई। 1911 ईस्वीअ में बैरिस्ट्री जी डिग्री वठी वापसि वतन आयो। उनखां पोइ बि वक़्तु जॾहिं बि विलायत वेंदो हो त बावजूद वॾी उमिरि जे बि मुख़्तलिफ़ उस्तादनि खां तालीम हासिल कंदो रहियो। अलामा साहब पहिरीं टंडे मोहम्मद ख़ान में मैजिस्ट्रेट मुक़ररु थियो। ख़ैरपुर रियासत में कुझु वक़्तु सेशन जज जे हैसियत सां पिणु रहियो ऐं बाद में हैदराबाद ज़िले जो पब्लिक प्रोसिक्यूटर मुक़ररु थियो। कुझु अर्सो इंग्लैंड में लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल लैंग्वेज में सिंधी ज़बान जो उस्ताद थी रहियो। इंग्लैंड में 1924 ईस्वीअ में अलामा साहब खे शेर व शाइरीअ जे अंजुमन पोइट्री सोसाइटीअ जो नाइब सदर चूंडियो वियो। उन उहिदे ते 1948 ईस्वी ताईं रहियो। 1929 ईस्वीअ में खेसि इंग्लैंड जे फ़िलासॉफ़िकल सोसाइटीअ जो ताहयात मेंबर मुक़ररु कयो वियो। हिन 1927 ईस्वीअ में लंडन में जमियतुल मुस्लिमीन नाले हिकु मज़हबी तंज़ीम क़ाइमु करे कुझु वक़्तु उते तबलीग जो कमु पिणु कयो। अहिड़ी तरह संदसि जवानीअ जो अक्सर हिसो इंग्लैंड ऐं जर्मनी वग़ैरह में मुख़्तलिफ़ इल्मनि जो अभ्यास ऐं गौर फ़िक्र कंदे गुज़रियो। अलामा आया काज़ी 9 अप्रैल 1951 ईस्वीअ ते सिंध यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर मुक़ररु कयो वियो। उन वक़्तु यूनिवर्सिटीअ जी हैसियत फ़क़ति इम्तिहान वठण जे बोर्ड वारी हुई ऐं उनखे अलामा साहब महिनत करे तालीमी यूनिवर्सिटी बणाई। 25 मई 1959 ईस्वीअ ते उन ई उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾियई ऐं उनखां पोइ पंहिंजे घरवारीअ समेत सिंधी अदबी बोर्ड जा किताब लिखणु लॻो। अलामा साहब जी शख़्सियत सिंध वारनि लाइ बाबरकत हुई। संस निगाह उलूम फ़न खां वठी फ़लसफ़े, साइंस, हिकमत, अदब, शाइरी, तारीख़, आर्ट, लुग़त, तमदुन, मंतक, नफ़्सियात ऐं तसौफ़ जे अमीक़ ताईं हुई। जदीद दौर जे मसइलनि जे हल करण जे सिलसिले में खेसि वॾी इल्मी ऐं फ़िक्री हैसियत हासिल हुई। बावजूद वसीह मुताले जे संदसि फ़िक्र और ज़िक्र जो महवर क़ुरान करीम थी रहियो। संदसि मुताले जी वुसअत अहिड़ी त हुई जो मामूली मसइले खां वठी कंहिं बैनुल अक़वामी ऐं अहम मसइलनि ताईं संदसि नुक़्ता निज आलमाना ऐं मुहक़िक़ाना रहंदा हुआ। हू इल्म जो दरिया हो। सिंध हिंद बल्कि विलायत वारा बि ख़ासि मुतासिर थिया। अलामा इक़बाल, डॉक्टर ज़ाकिर हुसैन, हिंदुस्तान जो अॻूणो सदर मौलाना अबुल कलाम आज़ाद वग़ैरह त संदसि ख़ासि सिंध ऐं सिंधियुनि खे हमेशह संदसि शख़्सियत ते फ़ख़ुरु रहंदो। अलामा साहब इमाम ग़ज़ाली जे फ़लसफ़े ऐं शाह लतीफ़ जे कलाम खां ॾाढो मुतासिर रहियो। शाह साईं जे हर लफ़्ज़, हर बेत, हर मज़मून ते संदसि आलमाना ऐं आरफ़ाना निगाह हुई। पाण शाह साहब जो रिसालो बि एडिट कयई, जेको सिंधी अदबी बोर्ड पहिरियों भेरो 1961 ईस्वीअ में शाया कयो। शाह जे रिसाले ते संदसि कयल तहक़ीक़ हिकु लाज़वाल कारनामो आहे। संदसि 2 किताब अंग्रेज़ीअ में लिखियल आहिनि। उन्हनि जा नाला अ ब्राउन गर्ल इन सर्च ऑफ गॉड ऐं कैजुअल
पीप्स एट सूफ़िया। उनखां अलावा अलामा साहब जा केतिरा ई तहक़ीक़ी मक़ाला ऐं मज़मून लिखियल आहिनि जेके इल्मी ऐं अदबी हलक़नि में अहम सम्झा वञनि था। अलामा आए काज़ी जी घरवारी जंहिंखे सिंध जा माण्हू एतिराम विचां अमड़ एल्सा सॾींदा आहिनि, 18 मई 1967 ईस्वीअ ते वफ़ात करे वई। अलामा खे साणस बे इंतिहा मोहबत हुई। संस विछोड़े खेसि हीणो करे विधो। 1 साल ताईं संदसि हिजरो फिराक में तड़पंदो रहियो। हिन खे हर शइ सां नफ़रत थियणु लॻी। जीअं त पाण ॾाढो हसास तबियत हूंदो हो, सो हिन एल्सा बग़ैर न जीअण जो फ़ैसिलो कयो। उन फ़ैसिले खे अमली जामो पहिराईंदे अलामा साहब 13 अप्रैल 1968 ईस्वीअ ते पंहिंजे ज़ईफ़ ऐं ॾुबिरे जिस्म खे महिराण जे मौजनि जे हवाले कंदे मौत खे गले लॻाई। खेसि सिंध यूनिवर्सिटीअ जे अहाते अंदरि मस्जिद शरीफ़ जे भरिसां दफ़नायो वियो।